मुबैना तशद्दुद कयो आहे। शीरीन जोखियो केस दाख़िल कराइण जे लाइ स्टील टाउन थाणे ते पहुती। पुलिस जो चवणु आहे त शीरीन जोखियो जे मुंहं ते धक जा निशान हुआ। खेसि जिन्ना अस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची मलीर जे रिपोर्टर नाज़ शर खां। नाज़, छा तफ़सील आहिनि हिन बाबति? जी, मां तव्हांखे ॿुधायां त कुझु वक़्तु अॻु मारिजी वियल नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो जेका आहे उन जे मथां संदसि ॾेरनि ऐं जेको आहे असांखे जेके ज़रिया ॿुधाइनि पिया त अफ़ज़ल जोखियो जेको केस जो फ़रियादी हुयो उन जी ॾाॾी घरवारी ऐं जेको आहे उन जे माउ पारां जेको आहे उहो शीरीन जोखियो जे मथां उहो मुबैना तौर ते तशद्दुद जेको आहे उहो कयो वियो आहे। जंहिं बैदि शीरीन जोखियो पारां स्टील टाउन थाणे ते पहुची ऐं जेको आहे पहुची हिते जेको आहे दायूं आहे दाइण बैदि हितां जेको आहे हुनखे MLO ॾेई जना अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन हवाले सां पुलिस जे ज़रियनि जो चवणु आहे त शीरीन जोखियो जे मुंहं ते जेको आहे उहो तशद्दुद जा निशान जेके आहिनि ऐं उन बैदि जेको आहे उनखे जना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॼु असांजी जेका हींअर जेका आहे ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां पिणु मिल्कियत जे तकरार सां जेको आहे उहो शीरीन जोखियो पारां पंहिंजे मामनि जे मथां जेको आहे हिकिड़ो केस दाख़िल करायो वियो हुयो। जंहिं बैदि राजूणी ज़रिए उन मिल्कियत जो तकरार जेको हुयो राजूणी बैदि जेको आहे उनखे हल कयो वियो। जंहिं बैदि 2 ॾींहंनि जे बाद जेको आहे वरी ॿीहर वाक़ियो पेश आयो आहे। नाज़, थोरो अपडेट कजो त पुलिस पारां बि तस्दीक कई वई आहे त शीरीन जोखियो मथां तशद्दुद थियल आहे। उन जे मुंहं ते धकनि जा निशान हुआ जंहिंखां पोइ पुलिस खेसि अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस केस दाख़िल कयो आहे, इन जी का तस्दीक थी? जी, मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु मां पाण स्टील टाउन थाणे ते ई मौजूदु आहियां। जॾहिं त हिते वाक़े जी कंहिं क़िस्म का FIR जेका आहे उहा दाख़िल थियल न आहे। जॾहिं त MLO ॾेई उनखे जेको आहे उहो रवानो कयो। उहा एंट्री जेका आहे उहा स्टील टाउन थाणे ते मौजूदु आहे। नाज़, अव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे स्टील टाउन थाणे जी पुलिस सां अमलदारनि सां, उन्हनि छा ॿुधायो आहे त जॾहिं शीरीन जोखियो केस दाख़िल करण जे लाइ उते पहुती त उन कहिड़ो बयानु ॾिनो आहे इब्तिदाई तौर? पुलिस खे छा ॿुधायो उन? असांजी जेको आहे हिन वक़्तु DSP ऐं SHO जेको आहे उहो स्टील टाउन थाणे ते मौजूदु न आहिनि। उहो ॿाहिरि राउंड ते वियल आहिनि। पर हिते जेको ड्यूटी अफ़सर हुयो उन पारां इहो ॿुधायो 2 ॾींहं अॻु में जो जेको आहे इहो वाक़ियो आहे ऐं जेको आहे उन जी FIR जेका आहे उहा दाख़िल न आहे थी। जॾहिं त एंट्री जेका आहे उहा कढी ऐं जेको आहे उहो असांखे ॾेखारी वई त जेका FIR वाक़ियो जेको हुयो उनजी उनखे जेको आहे दाख़िला हिते रखी हुई। जॾहिं त हिन वक़्त ताईं FIR अञा ताईं जेका आहे उहा दाख़िल न आहे कराई वई। ठीकु आहे। NC जी कॉपी जेका अव्हांखे ॾेखारी वई उन में छा लिखियलु आहे? कहिड़ो बयानु ॾिनो आहे शीरीन जोखियो उन में? इन में जेको आहे जेको बयानु आहे त उन में इहो ॼाणायो वियो आहे त मुंहिंजे मथां जेको घर में तशद्दुद कयो वियो आहे ऐं जेको आहे मूंते घर जा भाती ॿिया जेके आहिनि उन्हनि पारां जेको आहे उहो तशद्दुद कयो वियो हुयो। असांजी जेका ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त 4-5 ॾींहं अॻु में जेको आहे पिणु इन क़िस्म जो वाक़ियो पेश आयो हुयो जंहिंखे राजूणी वसीले हल कयो वियो हुयो ऐं काल्ह जेको आहे वरी ॿीहर जेको आहे उहो वाक़ियो पेश आयो आहे। ऐं शीरीन जोखियो इहो जेको बयानु ॾिनो थाणे ते या NC जेका पुलिस दाख़िल कई उन में कुझु नाला बि शामिल कया विया आहिनि? शीरीन जोखियो घर भातियुनि जी निशानदेही कई आहे त कहिड़नि कहिड़नि भातियुनि उन ते तशद्दुद कयो? जी, मां तव्हांखे ॿुधायां त जेका NC आहे उन मूजिबि उन्हनि जेको आहे इब्तिदाई तौर ते उनखे मेडिकल जे लाइ उनखे रवानो कयो आहे। जॾहिं त असांखे ॿुधायो पियो वञे त नाज़िम जोखियो जी माउ ॾाॾी ऐं जेको आहे अफ़ज़ल जी घरवारी अफ़ज़ल जेको नाज़िम जोखियो जो भाउ आहे उन्हनि पारां जेको आहे उनजे मथां तशद्दुद कयो वियो आहे। ठीकु आहे। नाज़, थोरो हिकु भेरो ॿीहर अपडेट कजो नाज़ुनि जे लाइ त पुलिस चवे पई 2 ॾींहं पहिरियां जो ई वाक़ियो आहे ऐं शीरीन जोखियो जेका नाज़िम जोखियो जी बेवा आहे उहा अॼु स्टील टाउन थाणे ते पहुती पर पुलिस संदसि मेडिकल चेकअप जे लाइ खेसि अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस इन NC दाख़िल करण खां पोइ का कार्रवाई कई आहे या जेके नाला नामज़द थियल आहिनि इन NC में उन माण्हुनि जे ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी का कार्रवाई थिए पई या उन्हनि जो बयानु पुलिस वठण जे लाइ कुझु करे पई? जी, मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको आहे मां पाण स्टील टाउन थाणे ते मौजूदु आहियां। हीउ वाक़ियो कल्ह जो वाक़ियो आहे जंहिं बैदि शीरीन जोखियो जेका आहे उनखे जना अस्पताल रवानो कयो वियो हुयो ऐं उन बैदि जेको आहे हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म का गिरफ़्तारी जेका आहे उहा अमल में न अची सघी आहे ऐं FIR जेका आहे उहा पिणु दाख़िल नाहे कई वई।
जॾहिं त पुलिस जे ज़रियनि सां असांजी जेका हिते मौजूदु ज़रिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि चयो त असां वाक़े जी जांच जेका आहे उहा करे रहिया आहियूं ऐं ॿिया ज़रिया जेके आहिनि उन्हनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त हीउ वाक़ियो जेको आहे उहो मिल्कियत जो ई तकरार आहे जंहिं सबबु हीउ पेश आयो आहे। नाज़ थोरो अपडेट कजो, मिल्कियत जो जेको तकरार तां इहो वाक़ियो साम्हूं आयो आहे उहा मिल्कियत शहीद नाज़िम जोखियो जी पहिरियां खां हुई या हीउ जेको नाज़िम जोखियो जे क़त्ल खां पोइ ठाह थियो आहे धुरियुनि विच में, ॼाम अब्दुल करीम ऐं ॼाम गोहराम जे विच में, उन खां पोइ इहो मामिलो साम्हूं आयो आहे। शीरीन जोखियो पारां अदालत में उन जी वारसीअ जे लाइ के मेंबर्स या के नाला शामिल करण जी बि दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई कुझु ॾींहं अॻु इन मामले ते ठाह थियण खां पोइ। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे उन बाबति जेके असांजा मुस्तनद ज़रिया आहिनि उन्हनि पारां इहो ॿुधायो वियो आहे त दाबेजी जे वेझो हिननि जी जेका ज़मीन हुई उन ज़मीन मां रेती बजरी जेका निकिरे पई उहा खॼे पई त उन मां हिसोपती जेको आहे उहो हिनखे न मिलियो आहे शीरीन जोखियो खे, जंहिं तां जेको आहे उहो तकरार थियो ऐं ज़रियनि पारां इहो पिणु ॿुधायो वियो आहे त हिनखे ॿुधायो वियो त तव्हांजो मुड़ुसु जेको आहे उहो फौत थी वियो आहे, हाणे तव्हांजो उन ज़मीन में हिसो न आहे, जंहिं सबबु जेको आहे वाक़ियो पेश आयो हुयो। ठीकु आहे, हिन वक़्तु तव्हां स्टील टाउन थाणे ते मौजूदु आहियो, उतां जे अमलदारनि जो छा चवणु आहे? शीरीन जोखियो खे मेडिकल जे लाइ पुलिस सां गॾु मोकिलियो वियो आहे या शीरीन जोखियो मेडिकल कराइण खां पोइ थाणे ते त वरी पकी FIR कटण जे लाइ छा पिया चवनि अमलदार? हिन वक़्तु जेको आहे SHO जेको आहे ऐं DSP बिन क़ासिम जेको आहे उहे ॿई थाणे ते मौजूदु न आहिनि, जॾहिं त उहे फील्ड में वियल आहिनि। जॾहिं त ऐं जेको आहे हिते ड्यूटी अफ़सर जेको आहे उन पारां इहो ॿुधायो वियो आहे त उन्हनि खे MLO ॾेई ऐं उन्हनि खे रवानो कयो वियो हुयो, जंहिं बैदि हींअर जेकॾहिं आया ॿीहर आई शीरीन जोखियो ऐं FIR दाख़िल कराए त उन बाबति जेको आहे वधीक फ़ैसिलो कयो वेंदो। ठीकु आहे, नाज़ सर महिरबानी मुंहिंजी अपडेट करण जे लाइ। असां कोशिशि कयूं पिया त हिन मामले में मुलविस जेको ॼाणायो वियो आहे शहीद नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो उन सां बि राब्तो करे सघूं ऐं हद जी पुलिस सां बि असांजो को राब्तो थिए त उन खां इहो मामिलो सम्झण जी कोशिशि कयूं। नाज़रीन, शहीद नाज़िम जोखियो जी घरवारी शीरीन जोखियो ते मुबैना तौर तशदुद कयो वियो आहे। NC जेका आहे स्टील टाउन थाणे ते दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें शीरीन जोखियो जो बयानु जेको आहे उहो साम्हूं अचे पियो त उनजो चवणु आहे त उनखे संदसि घर भातियुनि तशदुद जो निशानो बणायो आहे। घर भातियुनि में शहीद नाज़िम जोखियो जा जेके ॿ भाइर ॿुधाया पिया वञनि उन्हनि जा नाला शामिल कया विया आहिनि। अफ़ज़ल जोखियो जो नालो बि इन NC में दाख़िल आहे। पुलिस पकी FIR त दाख़िल न कई आहे, पर पुलिस जेको आहे शीरीन जोखियो खे मेडिकल जे लाइ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो जेको क़त्ल जो केस हुयो उन जी पैरवी बि कई हुई वकील आहिनि कराची मलीर जा मोहम्मद ख़ान शेख साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम मोहम्मद ख़ान शेख साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अव्हांजी। अव्हां शहीद नाज़िम जोखियो जी वञी खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं कयूं, पर धुरियुनि में ठाह थी वियो, उन ते तव्हां कुझु नथो चई सघिजे। पर शीरीन जोखियो खे हिन वक़्तु उनजे घर भातियुनि पारां तशदुद जो निशानो बणायो वियो आहे ऐं NC जेका आहे स्टील टाउन थाणे ते दाख़िल थी आहे। इन हवाले सां अव्हां वटि के रिपोर्ट्स आहिनि? अव्हां राब्ते में बि रहिया आहियो शीरीन जोखियो सां, ख़ासि तौर ते इन मामले जो पस मंज़र बि इहो ई आहे त धुरियुनि में नाज़िम जोखियो जे क़त्ल खां पोइ ठाह थियो आहे ऐं को मिल्कियत जो तकरार बि आहे। मोहम्मद ख़ान साहब, अदा असल में शीरीन जोखियो वीचारी मासूम छोकिरी, इन सां पहिरियां बि धोखो थियो हुयो ऐं जेके माण्हू पंहिंजे भाउ जे क़त्ल ते ठाह करे सघनि था त हिन वीचारी सां छा नथा करे सघनि। ऐं हिन अॻ में बि माना जॾहिं इहा केस हलंदो हो त हिनखे अॻ में थ्रेट्स हुआ जी अफ़ज़ल जोखियो जे पारां, उनजे मिटनि माइटनि जे पारां। इन तॾहिं त वञी मजबूर थी ठाह कयो। पोइ हाणे जॾहिं जेके लालची माण्हू हूंदा आहिनि पोइ ईअं ई कंदा आहिनि, पोइ उन्हनि जे साम्हूं रिश्ता रत जा रिश्ता का अहमियत ई नथा रखनि। असांखे जीअं ख़बर पई तमामु वॾो दुख थियो आहे हिन वाक़े जो। असां वरी ॿधी शीरीन सां गॾु हूंदासीं, उन सां साथ निभाईंदासीं, छो त उहो मज़लूम आहे। जॾहिं हुन ठाह करे छॾियो असां परे थी वियासीं त भले ठीकु आहे हुननि जी मर्ज़ी, पर जेसि ताईं हुन रड़ियूं कयूं पिए त मुंहिंजी मदद कयो, असां एज़ इंसानी हमदर्दी तहत हुन सां बीठा हुआसीं, वॉलंटियर बि बीठा हुआसीं, बग़ैर के फीस बि बीठा हुआसीं। पर हाणे बि असांखे हुन सां हमदर्दी आहे। शीरीन जोखियो सां उहा बहादुर औरत हुई, आहे बि साईं। उनखे जेकॾहिं लालची ॾेर को उनखे तकलीफ़ ॾेई रहिया आहिनि त असां
अॼु शीरिन जोखे जो साथ ॾींदासीं। मोहम्मद खान शेख साहब, अवां जे ॿुधायो त पहिरियां बि शीरिन जोखियो सां धोखो थियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे अफ़ज़ल जोखियो हुनजे भाइरनि या वारसनि पारां जेके कातिल आहिनि उन्हनि सां ठाह कयो वियो। उन वारे सां शीरिन जोखियो मुसलसल इहो दाईंदी रही त हुन ते फैमिली प्रेशर आहे ऐं राजूणी जेको आहे प्रेशर आहे। जंहिंखां पोइ हुन इहो बि चयो त हुन जा 4 मासूम ॿारड़ा आहिनि, उन्हनि जे मुस्तक़बिल जे करे ई हूअ इहो ठाह करण जे लाइ राज़ी थी आहे। उनखां पोइ को वारिस मुक़ररु करण जे लाइ हुन अदालत में दरख़्वास्त बि दाख़िल कई हुई। इन बाबति तव्हांखे का ॼाण आहे? ऐं अॼु जेको वाक़ियो पेश आयो त उनखां पोइ अवां शीरिन जोखियो सां सिधो सओं को राब्तो कयो आहे डायरेक्टली? कहिड़ी रीति तव्हां हुनजी मदद कंदव? मुंहिंजा भाउ, असां ह्यूमन राइट्स जा माण्हू आहियूं। असां इंसानी हमदर्दी तौरु वरी बि हुन सां राब्तो कंदासीं। अञा ताईं मूंखे ख़बर पई त मूं ट्राए कई आहे पर राब्तो न थी सघियो आहे। शायदि का हुन सां मजबूरी हुजे। बाक़ी इहो आहे त जॾहिं शुरू में ई उन माना अफ़ज़ल जोखे पंहिंजो बयानु तब्दील कयो हुयो तॾहिं सम्झी वियासीं त हे माना छा तरफ़ वञनि था। नाज़िम जोखे जो केस सॼे सिंध में भोताली निज़ाम जे ख़िलाफ़ हिकिड़ो वॾी चिणगथी उभरियो हुयो। सो उन्हनि खे जंहिं बि वित्ड्रा कयो। बाक़ी हाणे शीरिन जोखियो खे असां बहादुर ॾिठोसीं, हुन सां धोखो थियो आहे ऐं उहो ॾेरनि कयो आहे, किन बि कयो आहे। हुनखे पंहिंजे बचनि जी बि न हुई, हुनखे सिर्फ़ु इहा हुई त इहो इंसाफ़ थिए ऐं उहो बाक़ाइदा हिकिड़ी बहादुर न्याणी थी निकिती हुई ऐं असांखे हुन जी अखियुनि में बिल्कुलु इंतकाम जी बाहि नज़र अची आई पई। पर हाणे जेकॾहिं इहे लालच त हिन न्याणी सां विड़िया आहिनि त असां शीरिन जोखे जो साथ ॾींदासीं, भरपूर ॾींदासीं। पहिरियां जेको ई केस हुयो नाज़िम जोखे जे क़त्ल जो, उन में बि प्रोसिक्यूशन जो अहम किरदारु जेको आहे असांखे नज़र आयो। पुलिस पारां इन केस में सुस्तीअ जो मुज़ाहिरो बि कयो वियो ऐं केतिरा ई भेरा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फेवर ॾियण जे हवाले सां उन वक़्तु जेको जांच ऑफिसर हो उनजो बयान बि काफ़ी वायरल थियो हुयो। मुबैना ऑडियो जेका लीक थी हुई। मोहम्मद खान शेख साहब, अॼु जेको ई वाक़ियो पेश आयो आहे इन में बि पुलिस पारां का खानापुरी कई वई आहे। पुलिस बाक़ी FIR त दाख़िल न कई पर NC कटे ऐं MLO ॾेई करे शीरिन जोखियो खे उमाणे छॾियो आहे। त इन में शीरिन जोखियो खे करणु छा खपे ऐं अवां पुलिस सां बि को राब्तो कंदो इन मामले में? हाणे ॾिसो, हिन अदीअ सां जेको वाक़ियो थियो आहे, हाणे NC बि हिकु FIR आहे। माना फ़िलहालु हिनखे मेडिकल जेको बि थींदो, पर हिकु न्याणी जे मथां हथु खणणु ऐं कुझु बि हुनजी इंसल्ट करणु, ही माना शीरिन जोखियो आम औरत छोकिरी न आहे जो हिनजे माना मामूली सिर्फ़ु दखमन जो का शइ ॾिठी वञे। इहा छोकिरी शहीद नाज़िम जोखे जी घरवारी आहे, बेवा आहे। उन जा वारिस सॼी सिंध थी सघे थी। भले ठीकु आहे उहो मजबूरन में ठाह कयो हुजे, पर तंहिं हूंदे बि हिनखे मां ग़लति कॾहिं बि न चयो। छो त हुन वीचारी असां सां राब्ते में हूंदी हुई, हाणे शर्म खां हुन राब्तो नथी करे, या अॼु जेको वाक़ियो थियसि उहो शर्म खां फ़ोन नथी खणे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर असां पोइ बि हुनखे पंहिंजी भेण, पंहिंजो बचो सम्झूं था। असां हुनजा वारिस आहियूं, हुनजी मदद कंदासीं ऐं पुलिस सां बि तव्हांजे थ्रू बि ईअं बि राब्तो करण जी कोशिशि कंदासीं हिन सां इंसाफ़ थिए। जेको आहे बि हिन सां ॾाढा ई केयर करे थो, कंहिं हिनखे आम न सम्झो वञे। हिन सां सभु असां गॾु हूंदासीं, सभु इंसान दोस्त जेके बि आहियूं सभु गॾु हूंदासीं। बिल्कुलु मोहम्मद खान शेख साहब, अवां इंतिहाई सुठी ॻाल्हि कई त शीरिन जोखियो जी सॼी सिंध वारसी जेका आहे उहा कंदी ऐं सॼी सिंध हुनजी वारिस आहे। अवां लाइ मशहूरु बि आहे। अवां जीअं पाण ॿुधायो त ह्यूमन राइट्स जा माण्हू आहियो, एक्टिव किरदारु अदा कंदा रहिया आहियो। अवां लाइ इहो बि मशहूरु आहे त अवां मज़लूमनि जी मदद बि कंदा आहियो बिना कंहिं फीस जे या बिना कंहिं लालच जे। हींअर शीरिन जोखियो खे इंसाफ़ जी शदीद ज़रूरत आहे। पुलिस पारां तस्दीक बि कई वई आहे त शीरिन जोखियो जे मुंहं ते धकनि जा निशान बि नज़र आया आहिनि। पोइ छा ह्यूमन राइट्स जे प्लेटफॉर्म ते या अवां डायरेक्टली अदालत सां को राब्तो करे सघो था, को केस वग़ैरह दाख़िल करे सघो था शीरिन जोखियो जे बिहाफ ते? हाणे पहिरीं ॻाल्हि त आउं शीरिन जोखे सां राब्ते करण जी कोशिशि कंदुसि। वरी बि जेको बि हुन सां थियो आहे उहा सॼी रोदात मालूम कबी। असां त हिन अदड़ी खे उन टाइम ते ई चयोसीं त असां मुंहिंजी भेण, मां हिनखे पंहिंजी धीउ चवंदो हुउसि त बाबा तोखे असां घर बि वठी ॾेई सघूं था, तुंहिंजे बचड़नि खे प्रोटेक्शन बि प्रोवाइड करे सघूं था, तूं ठाह न कर। हे सॼी सिंध जेका हिन सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ उथी पई आहे, तूं ठाह न कर। तोखे करोड़ रुपया
मां थो वठी ॾियां, माना जेके पैसा आहिनि मां थो तोखे ॾियां, घर बि वठी थो ॾियां, तुंहिंजी सॼी उमिरि ॿारनि जो प्रोटेक्शन कंदासीं। पर उनखे शायदि के वकीलनि मथां ॿिए के का अहिड़ी ग़लति शयूं कयूं हुजनि। होॾे बि तमामु वॾा ज़हन ऐं सियासतदान हुआ जिन का अहिड़ी पेनिट्रेशन करे छॾी जो उनखे इहो ॿुधायो वियो हूंदो त भाउ ॾिसो असां सभु ख़रीद करे छॾिया आहिनि। थी सघे थो असांजो को वकील सां कयो हुजे, कंहिं बि कुझु बि कयो हुजे, मूंखे त नथो लॻे, पर पेनिट्रेशन ज़रूरु करे हिनखे ॿुधायो हूंदनि त तूं अकेली आहीं, केर बि कोन्हे, असां पैसनि ते सभु ख़रीद करे छॾिया आहिनि। पर इहे सभु शयूं सभु सियासत हुयूं, हिनखे सिर्फ़ु अकेलो करणु न त ही छोकिरी बीठी हुई ऐं मिसाल क़ाइमु थिया। पर हाणे बि असां न्याणी सां जेका थी आहे उहो जेकॾहिं उहो वरी बि बीहंदी त मां ज़रूरु हुन सां गॾु बीहंदुमि। ऐं मूं जहिड़ा ॿिया दोस्त जेके माना इंसान दोस्त वकील आहिनि ॿिया, उहे सभु असां हिन सां बीहंदासीं। पोइ कोर्ट में केस था करियूं, पोइ अफ़ज़ल जो खे माना असां कानूनी वेड़ कंदा आहियूं ऐं कानूनी प्रोटेक्शन ॾेई सघूं था ऐं जेके बि शयूं आहिनि कानून जे दायरे में हूंदियूं सभु कुझु। मोहम्मद ख़ान शेख साहब, शहीद नाज़िम जोखियो वारे मामले खां पोइ जॾहिं तव्हां हिकिड़ो एक्टिव रोल प्ले कयो, साॻे वक़्तु सिंध जी सिविल सोसाइटी जेका आहे उहा बि असांखे हिकु प्लेटफॉर्म ते नज़र आई। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ख़ासि तौर ते वरी मीडिया टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पारां बि इन सॼे मामले में ऐं नाज़िम जोखियो खे इंसाफ़ फ़राहम करण जे लाइ हिकिड़ो सरगर्म किरदारु बि अदा कयो वियो, पर धुरियुनि में ठाह थी वियो। हाणे हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन में बि उमेदु इहा करे सघिजे थी त सिविल सोसाइटी अॻिते ईंदी ऐं शीरीन जोखियो जो साथ ॾींदी, पर सिविल सोसाइटी कानूनी वेड़ विढ़ण जे लाइ करे छा? शीरीन जोखियो जे लाइ कहिड़ो मशवरो ॾींदो, कहिड़ी सलाह ॾींदो? हाणे ॾिसो, कंहिंजी हिमत वधाइण बि वॾी ॻाल्हि आहे जी। त केरु कंहिंजे मथे ते हथु रखे थो तॾहिं बि हिमत पैदा थींदी आहे। मंज़िल न दे, चिराग न दे, हौसला थो ॾे। मक़सदु त इहे जेके माना सोशल मीडिया जी हिमायत हूंदी आहे उहा बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। इहे हिमतूं आहिनि, केरु माण्हू कंहिंजे फेवर में कुझु ॻाल्हाए थो, इहा हिमत आहे, न त हिनखे खाई छॾींदा। माना हे लालची जेके आहिनि न माण्हू जिन इहो ठाह कयो आहे पैसे जे एवज़, या उन वीचारी न्याणी खे हाणे सरेआम जेके जंहिंजे मुंहं ते तशदुद जा निशान हुजनि त ॿुधाए छॾियो त माना आख़िर थींदो छा, माना हिन जो हशर छा थींदो? ही त हिनखे कोन माफ़ कंदा। माना हाणे त वरी इल्ज़ाम तराशी बि कंदा, यकीनन हिन ते इल्ज़ाम तराशी बि कंदा, छो त हिनखे हुनजो माल ते नज़र आहे जेको हुनखे मिलियो आहे। हाणे इहा सरदारनि जी पंहिंजी ज़िमेदारी बि थिए थी, जामन सरदारनि जी, MNA MPA उन्हनि जी ज़िमेदारी थिए थी त हिनखे प्रोटेक्ट कनि, उहे हुन अफ़ज़ल जोखे जे ख़िलाफ़ एक्शन खणनि। जिन बि हिन सां छोकिरी सां कयो आहे उन्हनि जी ज़िमेदारी थिए थी, उहे खणनि। पर असां कंहिं हूंदे बि हाणे जीअं असांखे त पहिरां चयो वियो त भाउ हे उतरादी हे लाड़ी असां कराची वारनि सिंधियुनि सां विढ़नि था, असांजे सरदारनि सां जाती था कनि। असां उन्हनि जे जोखिम जे लाइ पिए कयोसीं। जॾहिं हू ठही विया असां चुप थी वियासीं, असां का बि अहिड़ी स्टेटमेंट का बि अहिड़ी शइ कोन कईसीं। ओपन वेठा आहियूं न, जेकॾहिं का बि ब्लैकमेलिंग हुजे या कहिड़ी बि शइ हुजे हा त असां जो माना शर्म कंद माना झुकियल हुजे हा कंद, पर असांजो कंद ऊंचो आहे छो त असां किथे बि हिननि जी केॾियूं बि लालचूं ॾिननि, केतिरा करोड़ो रुपयनि जो ऑफरूं कनि, पर असां कोन पहुते अचियासीं। सिर्फ़ु इन जे करे हिकु न्याणी सां जाती थी आहे, उहा सिंध जी न्याणी आहे। असां हुनखे सिंध जी न्याणी करे वरितोसीं, का जोखियो जा शेख जा कंहिंजी करे कोन वरितोसीं। हिकु ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीठा हुआसीं। हाणे बि सभिनी जी ज़िमेदारी आहे, एज़ अ MNA MPA उन्हनि जामनि जी ज़िमेदारी आहे त उन न्याणी सां जेका नाजाइज़ी थिए उनखे फुली हमेशह जे लाइ प्रोटेक्ट कनि। उन्हनि खे त केरु बि बदमाशी न करे, उहा स्टेट जी बि ज़िमेदारी आहे, पर मेन ज़िमेदारी ॿिन्ही MPA MNA जी थिए त उहे हुनखे प्रोटेक्ट कनि। न्याणी खे जंहिं तव्हांखे खून माफ़ करे छॾियो, जंहिंजे बचड़नि जो प्रोटेक्शन बि हुनजी ज़िमेदारी आहे, हुनजी तालीम हुनजी ज़िमेदारी आहे, हुनजो घर हुनजी ज़िमेदारी आहे। बिल्कुलु मोहम्मद ख़ान शेख साहब, इन समूरे मामले में शहीद नाज़िम जोखियो वारो जेको क़त्लु हुयो, उन मामले खां पोइ अव्हांजो किरदारु इंतिहाई साराह जोॻो रहियो ऐं काफ़ी भेरा अव्हां सां असांजी ॻाल्हि ॿोल बि थींदी रही। अव्हां शीरीन जोखियो खे काफ़ी रहनुमाई बि ॾींदा रहिया आहियो। अॼु जेको हीउ मामिलो पेश आयो आहे, इन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको ठाह धुरियुनि में थियो आहे उनजी हिकु कॉपी अदालत वटि बि मौजूदु आहे, ऐं जेकॾहिं शीरीन जोखियो खे कुझु बि थिए थो त जिन धुरियुनि ठाह कयो आहे, जेके धुरियूं नाज़िम जोखियो जे क़त्ल में मुलविज़ हुयूं, जेल कस्टडी में हुयूं, उहे बि ज़िम्मेवार साबित थींदियूं इन समूरे मामले में। पर
जेको झेड़ो थियो आहे या जेको अंदरूनी मामिलो आहे इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। धाबे जी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शबीर अली जोखियो बि असांखे जॉइन कयो आहे। शबीर, अपडेट कजो त शीरिन जोखियो हिन वक़्तु किथे आहे, कुझु ख़बर पइजी सघी आहे मूंखे? पुलिस जो चवणु आहे त खेसि एमएलओ ॾेई करे जिना अस्पताल मोकिलियो वियो हुयो। छा शीरिन जोखियो पंहिंजे घर पहुती आहे? जी तव्हांखे ॿुधाइणो वाला त शीरिन जोखियो जेको असां गुज़िरियल ॾींहुं मथां थियल तशदुद बाद स्टील टाउन थाणे ते पए थी, जितां खेसि मेडिकल जो लेटर ॾेई करे जिना अस्पताल रवानो वियो। उते राति हुन पंहिंजे इलाज खां पोइ जिना अस्पताल मां असांखे ज़रियनि मुताबिक़ ख़बर पई निकिरी चुकी आहे। अञा ताईं ॻोठ न आहे पए थी। ॻोठां खां मूं मालूम करण जी कोशिशि कई पर हुन खां को राब्तो न आहे थी सघियो। ऐं जेके ज़रिया आहिनि उन्हनि खां असां मालूम करण जी कोशिशि कई। उन्हनि ॿुधायो आहे त इहो मिल्कियत तां हुननि जो हलंदड़ तकरार तक़रीबन 15 खां 20 ॾींहंनि खां हलंदड़ आहे। विच में हिन पहिरीं बि पंहिंजे ॾेर इशफाक अलीअ ते घारो थाणी ते जेको एफआईआर कटाई हुई, जंहिं ते मिल्कियत जी तकरार तां ज़मीन जी मालिकीअ तां हुन एफआईआर कटाई हुई। जंहिंखां पोइ राजोणी जे हिसाब सां हुननि जो हिकिड़ो फ़ैसिलो थियो, जंहिंमें हुनखे कंहिं बि तरीक़े सां मुतमइन कयो वियो, चुप करायो वियो या कंहिं तरीक़े सां मुतमइन कयो। इहो हाणे उहा बज़ाते ख़ुदि ॿुधाए सघे थी, पर बहरहाल इहो जेको हुननि जो फ़ैसिलो राजोणी थियो। इन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं वरी बि हिननि जो पाण में मिल्कियती तकरार तां जहिड़ो थी पियो, जंहिंमें मथां सख़्तु तशदुद कयो वियो ऐं सख़्तु ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी हालत में जॾहिं स्टील टाउन थाणे ते पए थी त उतां खां जेको खेसि मेडिकल जो लेटर ॾेई करे अस्पताल रवानो वियो आहे, जिते कल्ह हुन पंहिंजे इलाज खां पोइ अञा ताईं घर न आहे पहुची सघी। ऐं जीअं ई हुन सां राब्तो थी सघे थो त इनशाअल्लाह असां हुन सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कंदासीं त वधीक बज़ाते ख़ुदि ॿुधाए सघे थी त हुन सां कीअं इहो वाक़ियो पेश आयो ऐं छाजे करे पेश आयो। बाक़ी जेके ज़रिया आहिनि असांजा उन्हनि जे मुताबिक़ मिल्की तकरार आहे, जंहिं तां हिननि जो जहिड़ो हलंदड़ आहे। जी शबीर, थोरो अपडेट कजो। जीअं मां ॿुधायो त कुझु वक़्तु पहिरियां बि धुरनि में झेड़ो थियो मिल्कियत जे तकरार तां ऐं राजूणी ज़रिए हुनजो निबेरो कयो वियो। कंहिं या राजूणी कई हुई? उहो ठाह कराइण में केरु मुलविज़ हुयो? उन जा बि कुझु तफ़सील शेयर कयो। मिल्कियत आहे किथे, कहिड़ी मिल्कियत आहे जंहिं तां इहो झेड़ो हलंदड़ आहे? उन राजोणी में हिननि जे ॻोठ जा ई चङा मुड़ुस जेके वॾा ॻोठ हिननि जा कुझु पंहिंजा ज़ाती रिश्तेदार पाण में वेही करे हिननि पंहिंजो पाण में ई निबेरो कयो, हिन मामले जो हल कयो। पोइ हाणे इन शइ जी कंफर्म अञा ख़बर असां ताईं न पइजी सघी त छा इहो मसइलो कहिड़े तरीक़े सां हुननि हल कयो। आया हुनखे को पंहिंजो मिल्कियत मां जेको हुन घुर कई पई हिसे जी उहा ॾिनी वई आहे या ॿिए के तरीक़े सां हिनखे चुप कराइण जी कोशिशि कई वई आहे। शायदि थी ईअं सघे थो त जेको हलंदड़ तकरार हुयो उन ते जीअं हुन ॻाल्हियुनि ते हुनखे मुतमइन कयो हुजे ऐं थी सघे हुन ॻाल्हियुनि तां हो हाणे फ्री विया हुजनि। ऐं मुमकिन आहे त इहो जहिड़ो जेको कल्ह थियो आहे सो शायदि उन फ़ैसिले खां पोइ उन ते अमल न थियण जे सबबु बि थी सघे मथां थियो हुजे इहो। शबीर, गुज़िरियल जेका एनसी दाख़िल थी आहे स्टील टाउन थाणे ते, उन बाबति तव्हांखे के अपडेट्स आहिनि? उन्हनि में अफ़ज़ल जोखियो जो नालो बि नामज़द थियल आहे ऐं शीरिन जोखियो उन में पंहिंजे घर भातियुनि पारां मथां तशदुद करण जो बयानु ॾिनो आहे। त शीरिन जोखियो जे कंहिं घर भातीअ सां मुंहिंजो को राब्तो थियो आहे? अफ़ज़ल जोखियो पहिरियां त टाइम न्यूज़ सां मुसलसल ॻाल्हाईंदो रहियो हुयो नाज़िम जोखियो जे क़त्ल वारे मामले खां पोइ। हींअर अव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी आहे हुन सां? मूं मुसलसल हिन जे जेके ख़ासि आहिनि सभिनि सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कई आहे, पर को बि जेको सो असां सां कॉन्टेक्ट में अचण जे लाइ फ़िलहालु तयारु न आहे। बाक़ी जेके ज़रिए मूजिबि इहा ॻाल्हि हले थी पई त अफ़ज़ल जोखियो जी वालदा, अफ़ज़ल जोखियो जी सिस्टर ऐं उनजी घरवारी जेको सो लेडीज़ मिली करे हुनजे मथां तशदुद कयो आहे। ऐं मुमकिन आहे त उन घर में जेके उनजे घर जा कुझु मर्द बि फ़र्द शामिल हुजनि जिन हुनजे मथां तशदुद कयो आहे। बाक़ी पकी एफआईआर अञा न आहे थी सघी। एनसी दाख़िल थी आहे हुनजे पंहिंजे घर जे चंद माण्हुनि जा यानी की नाज़िम जे ख़ानदान जे चंद माण्हुनि जा हुन नाला शामिल कराया आहिनि। जी ठीकु आहे। शबीर, थोरो इहो बि ॿुधाइजो त धुरिन में जेको ठाह थियो नाज़िम जोखियो जे क़त्ल खां पोइ केस हलंदो रहियो, ॼाम अब्दुल करीम पुलिस कस्टडी में हुयो, उन खां पोइ ॼाम गोहराम पुलिस जी हिरासत में हुयो। ठाह थियण खां पोइ उन ठाह जा गारंटियर्स केरु हुआ? के माण्हुनि मुलविज़ थी करे इहो ठाह करायो हुयो? उन्हनि जा के नाला का निशानदेही करे सघो था? ये ठाह में जेके जोखिया बिरादरी जा मौजूद माण्हू मुख़्तलिफ़ जोखिया बिरादरी जे राज्यनि जा जेके वॾेरा हुया उन्हनि जेको सो अफ़ज़ल जोखियो सां कॉन्टेक्ट कयो ऐं अफ़ज़ल जोखियो ऐं उनजे जेके अफ़ज़ल जोखियो जो मामू आहे हाजी दोस्त अली, उहो उन्हनि जे घर जो वॾो आहे, सरबराह आहे, उन्हनि सां उन्हनि कॉन्टेक्ट कयो। पोइ इन हिसाब सां उन्हनि पंहिंजे राजवणी वेही करे ऐं अंडरग्राउंड तहत जेको ठाह कयो आहे, जेको बि उन में खून भाउ जेको थींदो आहे, जेको बि उन ॾिनो या वरितो जेको बि थियो सो अंडरग्राउंड उन्हनि रखियो आहे। किथे बि उन्हनि ज़ाहिर करण जी कोशिशि न आहे कई। बाक़ी ज़रियनि खां मालूम थियो आहे त कुझु गाॾियूं ऐं कुझु प्लाट ऐं करोड़नि रुपयनि जी मिल्कियत मालियत जेका असां रोक जे रक़म में उहा असांखे ज़रियनि खां मालूम थियो आहे त इहे शयूं उन्हनि खे मिलियल आहिनि। बाक़ी उन्हनि कंहिं बि क़िस्म जी शइ खे वाज़े न कयो ऐं न ई वरी को असांखे कॉन्टेक्ट करण ते हुन खां पुछा करण जी कोशिशि अफ़ज़ल खां कई, पर उहो इन ॻाल्हियुनि खां लवाए जेको तो निकिरी वियो।
ठीकु आहे। मोहम्मद ख़ान शेख साहब, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजे रिपोर्टर जी शबीर अली जोखियो जी। शेख साहब ॿुधो पिया हुआ सर? मोहम्मद ख़ान शेख साहब, मोहम्मद ख़ान शेख साहब अवां लाइन ते मौजूद आहियो? नाज़रीन, कोशिशि कयूं पिया मोहम्मद ख़ान शेख साहब सां हिकु भेरो ॿीहर राब्तो कयूं। शबीर, थोरो अपडेट कजो, मलीर थाणे ते जेका NC वाक़े जी दाख़िल थी आहे उन जी कॉपी अव्हां खे मिली आहे या उन में बयानु कहिड़ो ॾिनो वियो आहे शीरीन जोखियो पारां? उन जा तफ़सील अव्हां ताईं पहुता आहिनि? अव्हां जी का ॻाल्हि थी आहे हद जी पुलिस सां? न, हद जी पुलिस सां असांजो सिर्फ़ु एतिरो राब्तो थी सघियो छो जुमे जो ॾींहुं हो। जुमे जे ॾींहं ते जेको सो वॾो मुंशी हेड मोरर या SHO नमाज़ जे टाइम ते असांजो हुन सां कॉन्टेक्ट कयो, कंहिंसां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी न आहे सघी। बाक़ी NC जेका कापी आहे उहा थी सघे थो असांजो नुमाइंदो स्टील टाउन थाणे ते नाज़ पैतल आहे, इनशाला उहा कापी वठी इदारे खे ॾींदो। कापी असांखे मिली सघे थी, मिली वेंदी। शबीर, अव्हां जी ॿुधायो त गुज़िरियल वाक़ियो पेश आयो हो जंहिंखां पोइ पुलिस शीरीन जोखियो खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो इलाज जे लाइ। उन खां पोइ शीरीन जोखियो अञा ताईं पंहिंजे घर न पहुती आहे। कुझु ख़बर पइजी सघी आहे त उहा केॾांहुं वई या उन जा ॿिया मिट माइट किथे आहिनि, कराची जे कहिड़े इलाइक़े में आहिनि, कंहिंसां उन जो राब्तो थियो आहे? इन बाबति बि अव्हां का कोशिशि कई राब्तो करण जी? जी, राब्तो करण जी कोशिशि असां कई। शीरीन जोखियो जो जेको पर्सनल नंबर आहे सो मुसलसल बंदि थो वञे। बाक़ी ॻोठां खां असां पुछा करण जी कोशिशि कई आहे, जितां हुनखे ख़बर पई आहे त अञा ताईं घर न आहे पई थी। गुज़िरियल राति हुनखे डिस्चार्ज कयो वियो हॉस्पिटल में। कुझु बहितर थी हुनखे ट्रीटमेंट करण खां पोइ हुनखे डिस्चार्ज कयो वियो। पोइ थी सघे थो शहर में किथे हुन रहाइश कई हुजे। ॻोठ तशदुद थियण खां पोइ के ख़ौफ़ या हिरासत जी वजह थी सघे, मुमकिन आहे त हिते मथां न ई अची सघी आहे। बाक़ी अञा ताईं हुन सां जेको पर्सनल नंबर आहे या हुन सां गॾु जेको वियल आहे नंबर कोन थो लॻे, कॉन्टेक्ट में न आहिनि अञा असां सां। शबीर, नाज़िम जोखियो जे क़त्ल खां पोइ शीरीन जोखियो जॾहिं बि अदालतुनि में वेंदी हुई या थाननि जा चकर काटींदी हुई त नाज़िम जोखियो जी वालिदा जेका आहे उहा शीरीन जोखियो सां गॾु हूंदी हुई ऐं उहा इन अज़म जो इज़हार कंदी हुई त उहा कुझु बि थी पवे पंहिंजे पुट जो खून माफ़ न कंदी ऐं शीरीन जोखियो सां गॾु आहे। हीअ जेके ताज़ी अपडेट आहे इन में इहो ज़ाहिर थियो आहे त शीरीन जोखियो जी जेका उहा ससु आहे नाज़िम जोखियो जी वालिदा, उन पारां बि पंहिंजी धीअरुनि सां मिली करे शीरीन जोखियो खे तशदुद जो निशानो बणाए वियो। गुज़िरियल थाणे ते जेका शीरीन जोखियो पहुती त छा उहा अकेली पहुती थाणे ते या NC दाख़िल कराइण जे लाइ या उन सां गॾु को ॿियो बि हुयो? उन बाबति कुझु ख़बर पइजी सघी आहे? जी, शीरीन जोखियो जेका सा गुज़िरियल केतिरे वक़्त खां उनजी ससु जेका उनजी नाज़िम जोखियो जी वालिदा उन सां वाक़ई गॾु बि हुई। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केस जी आख़िरी मरहलनि में हिकिड़े चकर ॿीहर नाज़िम जोखियो जी वालिदा बि केस फाइल करायो हुयो त आउं ठा नथी करणु चाहियां, मुंहिंजे पुट जो केस आउं विढ़ण थी चाहियां, मूंखे इंसाफ़ घुरिजे। ऐं शायदि हिकिड़े या ॿिनि पेशियुनि खां पोइ हुन पाण बि लिखी ॾिनो त आउं बि हाणे राज़ी आहियां हिन मामले ते। उन खां पोइ जेको सो मुसलसल हिकिड़ी कागज़ी कार्रवाई तहत इन मामले खे हल कयो वियो। पोइ जो हुननि जो जेको धीरनि में जेको ठा थियो इहो हुनजी वालिदा जे आख़िरी मरहलनि में लिखी ॾियण खां पोइ थियो। तेसीं ताईं त हुनजी वालिदा बाक़ाइदा शीरीन जोखियो सां गॾु पंहिंजे पुट जे केस में बीठल हुई। पर हाणे जेको 15 खां 20 ॾींहं थिया आहिनि त इन में जेको हलंदड़ तकरार आहे इन में हो शीरीन जोखियो अलॻि थी वई आहे त हो पूरो समूरो ख़ानदान हिकिड़े पासे अलॻि थी चुको आहे। गुज़िरियल जेको थियल तशदुद इन खां बाद में जॾहिं शीरीन जोखियो हुते वई थाणे ते तॾहिं बि उहा अकेली वई। उन सां उनजे पंहिंजे ई घर जो को हिकिड़ो अधु जेको शख़्स हुयो त पंहिंजे ई घर जो हुयो, वला आलम उन भाउ हुयो या हुनजो ब्रदर हुयो। बाक़ी ख़ानदान मंझां यानी की नाज़िम जोखियो जो ख़ानदान जेको आहे इन मंझां फ़िलहाल को बि शख़्स अहिड़ो जो न आहे जो हुजे। ठीकु आहे शबीर अली जोखियो, वॾी महिरबानी अव्हां जी। इन मामले में का बि अपडेट थिए थी तव्हां सां फौरी तौर ते राब्तो कंदासीं। नाज़रीन, मोहम्मद ख़ान शेख वकील सां बि इन मामले ते असांजी ॻाल्हि ॿोल थी। ह्यूमन राइट्स जा एक्टिविस्ट आहिनि। हुननि जो चवणो त सॼी सिविल सोसाइटी सॼी सिंध शीरीन जोखियो सां गॾु आहे ऐं शीरीन जोखियो खे हिन भेरे बि अॻिते अचिणो पवंदो। हुन सां नाइंसाफ़ी थी आहे ऐं शीरीन जोखियो जी हर क़िस्म जी मदद कई वेंदी। शीरीन जोखियो थाणे ते NC दाख़िल कराई आहे पुलिस पारां। पकी FIR दाख़िल न कई वई आहे। पुलिस NC में नामज़द जेके जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि का कार्रवाई न कई आहे। असां मुसलसल कोशिशि कई त अफ़ज़ल जोखियो जेको इन NC में नामज़द थियल आहे उन सां राब्तो थिए या शीरीन जोखियो जे ॿियनि वारसनि सां को राब्तो थी सघे, पर उन्हनि जा नंबर जेके आहिनि उहे बंदि आहिनि। इन हवाले सां अपडेट्स जो सिलसिलो जारी रखंदासीं।